केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक चओं इल्म कीमिया जूं शाखूं ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री हिसो टियों पार्ट 3 आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ूअ हूंदा नंबर 9 तिबी केमिस्ट्री मेडिसिनल केमिस्ट्री, नंबर 10 ग्रीन केमिस्ट्री, नंबर 11 क्वांटम केमिस्ट्री। ही केमिस्ट्री जी शाखुनि ते आख़िरी लेक्चर आहे जंहिंमें आख़िरी ब्रांचूं 9, 10 ऐं 11 असां बस में आणींदासीं। इन खां अॻु जेके आहिनि उहे 6 ब्रांचिस ॿियूं असां अॻियनि वीडियो लेक्चर्स में अपलोड कयूं आहिनि। ही आख़िरी शाखूं आहिनि ब्रांचिस ते। ही अॼोको लेक्चर आख़िरी लेक्चर आहे, यानी पार्ट 3 जेको आहे उहो आख़िरी हिसो आहे। मेडिसिनल केमिस्ट्री। The medicinal chemistry is used in synthesis of chemicals, bioactive molecules, drugs, and pharmaceutical agents. तिबी केमिस्ट्री जी उहा शाखा आहे जेका कीमियाई मादनि, जेकी बायोएक्टिव मॉलिक्यूल आहिनि, जेके दवाऊं आहिनि असां जूं, जीअं बैक्टीरिया थी विया, अहिड़े क़िस्म जो जिन मां असां वैक्सीन्स तयारु कंदा आहियूं। बायो एक्टिव मॉलिक्यूल्स यानी जानदार जेके हुजनि उन्हनि मंझां ठहियल जेके दवाऊं आहिनि उहे, ऐं फार्मास्यूटिकल एजेंट्स जेके आहिनि, जेके आमतौर ते टेबलेट्स, सिरप्स वग़ैरह जेके मिलनि था पिया, उन्हनि जी तयारीअ में कमु ईंदड़ शाखा आहे। मेडिसिनल केमिस्ट्री असांखे इहो सम्झाईंदी आहे त कहिड़े तरीक़े सां दवाऊं तयारु थींदियूं आहिनि, वैक्सीन्स जेके आहिनि उहे तयारु थींदियूं आहिनि, कीअं कीमियाई मादा पाण में मिलाए करे असां फार्मास्यूटिकल एजेंट्स ठाहींदा आहियूं, कीअं जेकी माइक्रो ऑर्गेनिज़म्स आहिनि उन्हनि मंझां असां पंहिंजूं दवाऊं कीअं तयारु कंदा आहियूं। ऐं गॾोगॾु इहो पिणु सेखारींदी आहे त कहिड़ी दवा जा जेके साइड इफ़ेक्ट आहिनि उहे कीअं मिनिमाइज़ कजनि, उहे घटि कीअं कजनि, ऐं कहिड़ियूं दवाऊं जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे, कहिड़े क़िस्म जी तबियत खे एलर्जी पैदा कराईंदियूं आहिनि, उहे उन्हनि खे न ॾियणु घुरिजनि। इहो समूरो जेको दवाउनि जो मामिलो आहे उहो असां मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। इट इंक्लूड्स सिंथेसिस, डिज़ाइनिंग एंड डेवलपमेंट ऑफ ड्रग। हिन में असां पढ़ंदा आहियूं दवा जी तयारी, डिज़ाइनिंग एंड डेवलपमेंट ऑफ ड्रग। जानदार शयुनि मां असांखे जेको कचो रॉ मटीरियल, क्रूड ड्रग जेका चइबी आहे, कची दवा, उहा कीअं हासिलु थींदी, जानदारनि मां कीअं हासिलु थींदी, गैर जानदार शयुनि मां कीअं असां शयूं हासिलु कंदासीं, ऐं उन्हनि मां पोइ कीअं असां दवा तयारु कंदासीं, इहो असां सिंथेसिस मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। ऐं पंहिंजो जेको आहे सो मिसाल जे तौर ते हिकिड़ी नेचुरल प्रोडक्ट आहे, उहो उनखे असां कीअं केमिकल ऐं बायोलॉजिकल जेके प्रोसेस करे असां उन मां कीअं फाइनल हिकिड़ी ड्रग तयारु कंदा आहियूं, इहो असां हिन मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। ॿियो आहे त स्ट्रक्चर एक्टिविटी रिलेशनशिप, जंहिंखे मुख़्तसिर जेको आहे SAR कैपिटल में लिखियो वेंदो आहे। इहो स्ट्रक्चर एक्टिविटी रिलेशनशिप असांखे सम्झाईंदो आहे विच पार्ट आर कंपोनेंट इज़ ड्रग एक्टिव पार्ट एंड विच वन काज़िस साइड इफेक्ट्स। दवा जो कहिड़ो जेको हिसो आहे, कंपोजिशन आहे जेका साइड इफेक्ट पैदा कंदी, ऐं कहिड़ी आहे जेका जंहिंजे करे बीमारी खे धकु लॻंदो। सो इहो बि असां हिन में मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। स्ट्रक्चर एक्टिविटी रिलेशनशिप यानी कंहिं बि दवा जी या कंहिं बि शइ सब्सटेंस जी जेका स्ट्रक्चर आहे उनखे अॻियां रखो, ऐं पोइ उहा जेका स्ट्रक्चर आहे उहा कहिड़े क़िस्म जी एक्टिविटी पैदा कंदी, इन्हनि ॿिन्ही तालुकनि खे असां पढ़ंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हिकिड़ी शइ जी स्ट्रक्चर उहा आहे ई कोन त तव्हांखे सरगर्मी कोन मिलंदी, तंहिंजे करे इहो स्ट्रक्चर ऐं एक्टिविटी जो रिलेशनशिप समूरो जेको आहे उहो मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ियो वेंदो आहे। नंबर 3 आहे ADME। इनखे तव्हां यादि करण जे लाइ आदमी ज़हन में रखे सघो था, पर इहो शॉर्ट फॉर्म आहे हिननि लफ़्ज़नि जो। एब्ज़ॉर्प्शन, दवा जो हज़म थियणु, जज़ब थियणु। डिस्ट्रीब्यूशन, दवा जो जिस्म जे अंदरि जेको जिते जिते वञिणो अथसि, जिते कमु करिणो अथसि ओॾे डिस्ट्रीब्यूट थियणु। मेटाबॉलिज़म, ऐं पोइ कमु ॾेखारे पोइ वरी मेटाबोलाइट उन जा जेके आहिनि मेटाबॉलिज़म जे अंदरि अचनि, यानी हाणे दवा खे ॿाहिरि भञी टोड़ी उज़वा छा कंदा, जियो गरड़ा छा कंदा, उनखे ॿाहिरि जेको आहे सो कढण जे लाइ मेटाबॉलिज़म कंदा आहिनि। ऐं आख़िरी जेको स्टेप आहे उहो आहे एक्सक्रीशन। जिस्म मां उन्हनि हाणे जेको दवा कमु ॾेखारे छॾियो, हाणे जेके बाक़ी बचियल जेके ज़रा आहिनि उन्हनि जो जिस्म मां ॿाहिरि एक्सक्रीट थियणु, यानी ॿाहिरि ख़ारिज थियणु। सो इहो समूरो जेको आहे असां पंहिंजी मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं त दवा कीअं वेंदी, कीअं जज़ब थींदी, कीअं असरु ॾेखारींदी, मुख़्तलिफ़ उज़वनि में विरहाइजंदी, ऐं पोइ मेटाबॉलिज़म थींदी, उनजी भञड़ा थींदी, पोइ ॿाहिरि कीअं निकिरंदी, इहो सभु कुझु। ऐं इन्हनि समेत ॿियो बि खोड़ सारो असां हिन
मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। स्ट्रक्चर एक्टिविटी रिलेशनशिप SAR जेकर इन ते पाण हिकिड़ो मिसाल वठूं त पैरास्टामोल जेका आम तौर ते मार्केट में हिकिड़ो मशहूरु ग्रुप इन जो ट्रेड नेम पेनाडाल सां मौजूदु हूंदो आहे, उन जो मिसाल असां खणूं था त उन जी स्ट्रक्चर ऐं एक्टिविटी कीअं पाण में ॻंढियल आहे। ही पैरास्टामोल जी स्ट्रक्चर आहे, इहो स्ट्रक्चरल फार्मूलो आहे हुनजो। हाणे जेको CHO आहे उहो ही वारो CH3O, ही वारो जेको ग्रुप आहे CHO, इन खे चऊं था एसिटाइल ग्रुप, ऐं जेको ही OH ग्रुप आहे इन खे असां चऊं था हाइड्रोक्सिल ग्रुप। हाणे इहे ॿ ग्रुप आहिनि, ॾिसो हिन जी स्ट्रक्चर इहा आहे, हिकिड़ी बेंज़ीन जी रिंग आहे, उन में हेॾां NH सां गॾु एसिटाइल ग्रुप जेको आहे उहो कनेक्टेड थियल आहे, ऐं मथां जेको आहे सो हाइड्रोक्सिल ग्रुप कनेक्टेड थियल आहे। हाणे इहे ग्रुप जेकी इन बेंज़ीन रिंग ते, हीअ बेंज़ीन रिंग आहे, इन ते मौजूदु आहिनि, त इहे खाइण सां जेकॾहिं असां इहे खाऊं त छा थींदो, इन्हनि ग्रुपनि जे करे इहा दवा जॾहिं असां खाईंदासीं त कहिड़ी एक्टिविटी ॾेखारींदी, हीअ हिन जी स्ट्रक्चर आहे। हाणे खाधीसीं त कहिड़ी एक्टिविटी ॾेखारींदी, एक्टिविटी इहा ॾेखारींदी त इहा एनर्जेसिक आहे, यानी असांजे जिस्म जो सूर जेको आहे उनखे ख़तमु कंदी, ऐं एंटीपायरेटिक आहे, यानी इहा असांजो बुखार बि ख़तमु कंदी। हाणे इहो थी वियो स्ट्रक्चर हिन जो, ऐं इहा थी वई हिन जी एक्टिविटी। हीअ ॻाल्हि ध्यान में रखो त हीअ जेका पोज़ीशन आहे बेंज़ीन रिंग जी, इनखे चइबो आहे पेरा पोज़ीशन। तव्हां ॾिसो त हिते OH पेरा पोज़ीशन ते आहे, हेॾां एसिटाइल ग्रुप बि पेरा पोज़ीशन ते आहे। हीअ पोज़ीशन आर्थो सॾिबी आहे, हीअ पोज़ीशन मेटा सॾिबी आहे। हाणे मेटा जी ॿी पोज़ीशन हेॾां वारी हीअ आहे, आर्थो जी ॿी पोज़ीशन हीअ आहे, त हे ॿई आर्थो जूं पोज़ीशन थी वियूं ऐं ही ॿई मेटा जूं थी वियूं, पर हीअ जेका पोज़ीशन आहे इहा पेरा आहे। हाणे असां इहा ॻाल्हि था कयूं त CHO एसिटाइल ग्रुप ऐं हाइड्रोक्सिल ग्रुप बोथ शुड बी एट पेरा पोज़ीशन, ॿई पेरा पोज़ीशन ते हुजनि। सही ॻाल्हि आहे, हिते पेरा पोज़ीशन ते आहिनि। हलो जेकॾहिं इन जी स्ट्रक्चर मटायूं असां, जेकॾहिं एसिटाइल ग्रुप ऐं OH ग्रुप आर्थो पोज़ीशन ते अची वियो या मेटा पोज़ीशन ते अची वियो, हितां हटायोसीं त छा थींदो, इहा जेका पैरास्टामोल, हाणे हीअ जेका तव्हां खाईंदव, हाणे पैरास्टामोल कोन्हे का, छो त स्ट्रक्चर चेंज थी वई, त इन जी जेका एक्टिविटी आहे उहा ज़ीरो थी वेंदी। तव्हांखे हाणे इहा फ़ाइदो न ॾींदी, न बुखार ख़तमु कंदी, न जिस्म जो सूर ख़तमु कंदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वरी ईअं कयूं त एसिटाइल ग्रुप ऐं हाइड्रोक्सिल ग्रुप जेको आहे ॿई हटाए छॾियूं, रिमूव करे छॾियऊंसि। हाणे ॾिसो OH वठी वियो ऐं एसिटाइल ग्रुप CHO वठी वियो, बाक़ी छा बचियुसि, वञी करे NH2 ग्रुप बचियुसि, ॿई ग्रुप जो हलिया विया, त हाणे छा थींदो, हे रहंदो टॉक्सिक थी वई, हीअ तव्हां खाईंदव त तव्हांखे जिस्म में रहंदो सूर पैदा कंदी। सो इहो आहे SAR। इहो बि असां मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं, ईअं दवाउनि जी स्टडी थींदी आहे। ADME एब्जॉर्प्शन डिस्ट्रीब्यूशन मेटाबॉलिज्म एंड एक्सक्रीशन, हे एब्जॉर्प्शन आहे, मेडिसिन खाधीसीं, हाउ विल इट गेट इन, कीअं जज़ब थींदी असांजे जिस्म जे अंदरि, इहो एब्जॉर्प्शन जो मामलो आहे। त असांजे जिस्म में रत में कीअं जज़ब थींदी, केतिरो टाइम वठंदी। डिस्ट्रीब्यूशन, वेयर विल इट गो, काॾे वेंदी, इन जा जेके ट्रांसपोर्टर आहिनि उहे हिन खे खणी वेंदा, किॾे वेंदी, उते वेंदी दवा, या जिते हिनखे असरु ॾेखारिणो आहे उते वञी रिसेप्टर्स चिंबड़ंदी ऐं पोइ उते पंहिंजो असरु ॾेखारींदी। इन खां पोइ आहे मेटाबॉलिज्म, AD थी वियो। हाणे M, हाउ इज़ इट ब्रोकन डाउन, जहिड़े में इन जी ख़ासि तौर ते दवाउनि जी जेका आहे मेटाबॉलिज्म थींदी आहे, उन्हनि खे टोड़ियो वेंदो आहे, कमु ॾेखारे आहियूं। हाणे छा थींदो, इन्हनि खे हिते बंजरा थींदी, इन्हनि जो जेके बेकार मादा आहिनि उहे वरी पोइ एक्सक्रीट थींदा। हाउ डज़ इट लीव, किॾां थी निकिरे, पेशाब जी सूरत में थी निकिरे, या जेको आहे सो काकूस जी सूरत में थी निकिरे, या पघर जी सूरत में थी निकिरे, या साह खणण मां ॿाहिरि थी निकिरे, इहे हिन जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि। इहो आहे यानी द जर्नी ऑफ अ ड्रग इन अवर बॉडी, असांजे जिस्म में हिकु दवा जो सफ़र, एब्जॉर्ब्ड बाय द बॉडी, distributed to the site of action, metabolized for the elimination, and finally excreted from the body। जिस्म में अंदरि कीअं जज़ब थींदी, कीअं वञी करे जिते असरु ॾेखारिणो अथसि उते इहा विरहाइजी वेंदी, ऐं ॿाहिरि निकिरण जे लाइ इन जी भञड़ाह कीअं थींदी, आख़िरकार जिस्म खां ॿाहिरि कहिड़े रस्ते इहा निकिरंदी, इहो बि असां पढ़ंदा आहियूं मेडिसिनल केमिस्ट्री में। नंबर 10 आहे क्वांटम केमिस्ट्री। Concepts of quantum mechanics applied on chemical reactions, atoms and molecules is called as quantum chemistry। क्वांटम केमिस्ट्री छा आहे, क्वांटम मैकेनिक्स जा उसूल जॾहिं तव्हां कीमियाई अमलनि ते लागू कयो था, एटमनि ऐं मालिक्यूलनि ते लागू कयो था, त पोइ इनखे चइबो आहे क्वांटम केमिस्ट्री। क्वांटम मैकेनिक्स छा आहे, फिज़िक्स जी हिकिड़ी शाखा आहे। तंहिंजे करे असां ईअं चई सघूं था त फिज़िक्स जा क़ाइदा कानून जॾहिं असां
कीमियाई अमलनि ते एटमनि ऐं मालिक्यूलनि ते लागू कयूं था त असां उनखे क्वांटम केमिस्ट्री चऊं था। क्वांटम जेको आहे लफ़्ज़ उहो वरितलु आहे, उनजी माना आहे बारीक ज़रड़ा। सो हक़ीक़त में हिन में जेको आहे सो असां इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन खे पढ़ंदा आहियूं। हिन में स्टडी तमामु बारीक ज़रड़नि जी थींदी आहे। एटम बि बारीक ज़रड़ो आहे, उन जी बि स्टडी हिन क्वांटम केमिस्ट्री में थींदी आहे। क्लासिकल मैकेनिक्स हिकिड़ो फिज़िक्स जी पुराणी शाख हुई, उन में असां छा कंदा हुआसीं, इट स्टडीज़ डेली साइज्ड ऑब्जेक्ट्स, फॉर एग्जांपल मून, बाल, कार, etc। क्लासिकल मैकेनिक्स माना हरकयात, हरकत, क्लासिकल यानी पुराणी। हिन में क्लासिकल मैकेनिक्स में असां छा कंदा हुआसीं, जेके डेली रूटीन वारा जेके ऑब्जेक्ट आहिनि, जेके असां ॾिसंदा आहियूं, उन्हनि जी हरकत जो मुतालियो थींदो आहे। कार केतिरी स्पीड सां वञे थी, उनजी रफ़्तार छा आहे, ऐं बाल उनखे जेकॾहिं उछलायूं था केतिरी स्पीड सां उछलाईंदासीं, केतिरो मुफ़ासिलो तय कंदो। ऐं चंड, उनजो जेका इहा हरकत आहे जेका गोल दायरे में पई थी थिए, इन जी स्टडी, इन जो मुतालियो, उनजी रफ़्तार, इहो समूरो असां क्लासिकल मैकेनिक्स में पढ़ंदा आहियूं। पर क्वांटम मैकेनिक्स जंहिंजा क़ाइदा कानून केमिस्ट्री ते लागू कयूं था त क्वांटम केमिस्ट्री चइजे थो। त क्वांटम मैकेनिक्स जेका आहे उहा तमामु नंढड़नि स्टडीज़ वेरी वेरी स्मॉल साइज्ड ऑब्जेक्ट्स, फॉर एग्जांपल इलेक्ट्रॉन, एटम, मॉलिक्यूल्स, etc। क्वांटम मैकेनिक्स में छा थींदो आहे, असां हरकत पढ़ंदा आहियूं क्वांटम ज़रड़नि जी। क्वांटम ज़रड़ा माना तमामु नंढड़ा ज़रड़ा, जीअं इलेक्ट्रॉन, एटम, मॉलिक्यूल, उन्हनि जी हरकत पढ़ंदा आहियूं, उन्हनि जी स्पीड पढ़ंदा आहियूं, उन्हनि जी वेलासिटी पढ़ंदा आहियूं। इनखे क्वांटम केमिस्ट्री चइजे थो। क्वांटम केमिस्ट्री जदीद जेका आहे केमिस्ट्रीअ जी शाख आहे। सच इहो आहे त क्वांटम फिज़िक्स में बि हिनखे पढ़ायो वेंदो आहे। एटम जेको आहे उहो फिज़िक्स में बि पढ़ियो वेंदो आहे, ख़ासि तौर ते जेको क्वांटम मैकेनिक्स में आहे उन में अची थो वञे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ऐं एटम, उहे सभु कुझु उन में बि अची था वञनि। जदीद तरीन शाखा आहे केमिस्ट्रीअ जी। सो हिन में असां छा छा पढ़ंदा आहियूं, मिसाल जे तौर ते इलेक्ट्रॉन लोकेशन, वेलासिटी बाय विच इट रिवॉल्व्स, इलेक्ट्रॉन किथे बीठो आहे, केतिरी वेलासिटी सां इहो हरकत करे थो पियो। इलेक्ट्रॉन बीठो त कोन्हे हूंदो, असां इहो पढ़ियो आहे, उहो जेको आहे सो हुनखे लोकेट करणु बि ॾुखियो आहे। सो इज़ इलेक्ट्रॉन अ पार्टिकल आर वेव, इलेक्ट्रॉन जेको आहे उहो हिकु ज़रड़ो आहे या लहर आहे, आर इट पजेस ड्यूअल नेचर, या इलेक्ट्रॉन जेको आहे उहो ज़रड़ो बि आहे ऐं लहर बि आहे। Quantum chemistry is understanding of electron behavior of electron inside atom. Quantum chemistry हकीकत में जेको आहे सो is understanding of electron behavior inside the atom. इलेक्ट्रॉननि जो जेको बिहेवियर आहे एटम जे अंदरि, असां उहो पढ़ंदा आहियूं। इलेक्ट्रॉन किथे आहे, इलेक्ट्रॉन कीअं रिएक्शन कंदो, इलेक्ट्रॉन जेको आहे सो पार्टिकल आहे या वेव आहे, केतिरी हरकत सां गोल फिरे थो पियो, केतिरी उनजी स्पीड आहे, इहो समूरो जेको आहे असां इन में क्वांटम केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। इन खां अलावा क्वांटम केमिस्ट्री इज़ अप्लाइड इन वेरियस फील्ड्स एंड कंसेप्ट्स। मिसाल जे तौर ते डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, कैथोड रे एक्सपेरिमेंट, कैनाल रे एक्सपेरिमेंट, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन ऐं जे थॉमसन जो मॉडल, रदरफोर्ड एक्सपेरिमेंट एंड मॉडल, बोहर्स एटॉमिक मॉडल, हाइड्रोजन एटॉमिक स्पेक्ट्रम, वेव पार्टिकल ड्यूअलिटी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लैक बॉडी रेडिएशन, इनिशियल स्पेक्ट्रोस्कोपिक ऑब्जर्वेशंस ऐं हाइड्रोजन एटम स्पेक्ट्रम, जंहिं शेल्स ऐं सब शेल्स जे बारे में असांखे ॿुधायो, ऐं बोहर जो एटॉमिक मॉडल जेको आहे पोइ रद्द थियो। ही समूरा जेके कॉन्सेप्ट आहिनि उहे असांजे क्वांटम केमिस्ट्री में अचनि था। सो तव्हां जॾहिं बि ही टॉपिक पढ़ो था त हक़ीक़त में तव्हां क्वांटम केमिस्ट्री पढ़ंदा आहियो, ऐं हिननि खे पढ़णु बि ज़रूरी आहे। इन खां बाद में ई क्वांटम केमिस्ट्री जेका आहे उहा आहिस्ते आहिस्ते तव्हांखे सम्झ में ईंदी। नंबर 11 ऐं आख़िरी आहे ग्रीन केमिस्ट्री, the branch of chemistry which deals with the study of processes and designing products which are composed of less hazardous substances. It is also known as sustainable chemistry. केमिस्ट्री जी उहा शाख जेका उन्हनि तौर तरीक़नि खे पढ़ंदी आहे जंहिंमें असां अहिड़ियूं प्रोडक्ट तयारु कंदा आहियूं जेके तमामु घटि नुक़सानकार हुजनि। हिन खे सस्टेनेबल केमिस्ट्री पिणु चयो वेंदो आहे, ॿियो नालो हिन जो सस्टेनेबल केमिस्ट्री आहे। सो इहा जेका ग्रीन केमिस्ट्री आहे उहा इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदी आहे त जेके बि शयूं या जेके बि प्रोडक्ट असां केमिकल इंडस्ट्रीज़ में तयारु कयूं था, अहिड़ियूं तयारु कयूं जिन जा साइड इफेक्ट घटि हुजनि, जंहिंमां असांखे नुक़सानु घटि मिले, ऐं जेको आहे सो असां अहिड़ियूं शयूं तयारु कयूं जेके माहौल खे फ़ाइदो ॾियनि। डिफरेंस बिटवीन इन्वायरमेंटल केमिस्ट्री एंड ग्रीन केमिस्ट्री। हाणे माहौलियाती केमिस्ट्री ऐं ग्रीन केमिस्ट्री जीअं त लाॻापियल लॻनि थियूं, हे बि माहौल जे बारे में थो ॿुधाए, हे बि माहौल जे बारे में थो ॿुधाए, त हिननि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे।
एनवायरमेंटल केमिस्ट्री असांखे रुॻो इहो ॿुधाईंदो आहे त असांजे माहौल ते केमिकल जेकी कीमियाई शयूं आहिनि उन्हनि जो गदिलाइण जो कहिड़ो असर थो पवे। यानी एनवायरमेंटल केमिस्ट्री सिर्फ़ु असांखे गदिलाइण जे बारे में ॿुधाईंदी आहे, प्लास्टिक जा कहिड़ा असर आहिनि, भाण जा कहिड़ा असर आहिनि, इहो असांखे ॿुधाईंदी आहे एनवायरमेंटल केमिस्ट्री। पर ग्रीन केमिस्ट्री फोकसिस ऑन टेक्नोलॉजिकल अप्रोचेस टू प्रिवेंट पॉल्यूशन एंड रिड्यूसिंग कंजप्शन ऑफ नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस। ग्रीन केमिस्ट्री उन टेक्नोलॉजीअ जे क़दमनि ते पासनि ते ज़ोर ॾींदी आहे जेका असांखे इहो ॿुधाईंदा आहिनि त पॉल्यूशन खे गदिलाइण खे घटाइजे कीअं, ऐं जेके नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस आहिनि जीअं हाइड्रोकार्बन्स आहे, कोयलो आहे, जिन खे ॿीहर वरी रिन्यू नथो करे सघिजे, उन्हनि जी खपत खे घटाइजे कीअं। यानी ग्रीन केमिस्ट्री सच इहो आहे, मुख़्तसिर ईअं चऊं त उहा असांखे जेका गंदगी फैलिजे थी उन जो हल ॾींदी आहे। हल खां वधीक उन जो एहतियात ॿुधाईंदी आहे त बाबा एहतियात कयो त गंद किचिरो न फैलिजे। हिननि जो नंबर पहिरियों प्रिंसिपल आहे प्रिवेंशन ऑफ वेस्ट आर बाय प्रोडक्ट्स। जेका बाय प्रोडक्ट आहे या ख़राब मटीरियल आहे नुक़सानकार, उन खां एहतियात। प्रायोरिटी इज़ गिवन टू प्रिवेंट देन टू ट्रीट। हिन में अवलियत छा कहिड़ी ॾिनी वेंदी आहे त तव्हां शयुनि जो इलाजु न पर उन्हनि खां एहतियात कयो त भलो आहे। मिसाल जे तौर ते bottom ash of thermal power station used as raw material for cement and brick industry। हिननि जो हिकिड़ो ख़्यालु इहो बि हुयो त थर्मल पावर स्टेशन्स ते जेको बि खाक पैदा थिए थी जेको उते, उनखे तव्हां उछलाइण खां भलो आहे त सीमेंट या जेके सिरूं आहिनि उन्हनि जे लाइ कचे सामान जे तौर ते रॉ मटीरियल तौर ते इस्तेमालु कयो त जीअं गंदगी न फैलिजे। लेस हज़ार्डस केमिकल सिंथेसिस, घटि नुक़सानकार कीमियाई शयूं पैदा कजनि। Products should be made with little or no toxicity to human health and the environment। जेके बि शयूं पैदा कयो था उहे माहौल या इंसानी सिहत जे लाइ घटि नुक़सानकार पैदा कयो या त नुक़सानकार हुजनि ई न। मिसाल जे तौर ते थैलिडोमाइड इज़ अनसेफ इफ यूज्ड बाय प्रेग्नेंट वुमन फॉर lessening the effects of nausea and vomiting। The born child can have deformed limbs। थैलिडोमाइड जेका दवा आहे उहा प्रेग्नेंट औरतुनि जे लाइ अनसेफ आहे, महफ़ूज़ कोन्हे का, छो त उहे हिननि खे अॻ में इस्तेमालु थींदो हुयो उल्टी जे लाइ, मथे वग़ैरह जे फिरण जे लाइ, त औरतुनि खे इहो डॉक्टर लिखी ॾींदा हुया त तव्हां दवा खाओ थैलिडोमाइड, त जीअं तव्हांखे उल्टी न अचे, जीअं जेको आहे सो तव्हांजो मथे खे फेरी या चकर जेके आहिनि उहे न अचनि। पर पोइ छा थींदो त जेको ॿारु उन्हनि खे पैदा थींदो हुयो, इन थैलिडोमाइड जो साइड इफेक्ट हुयो त उन जूं लिम्स जेके हुयूं, पेर ऐं हथ, उहे डिफॉर्म्ड हूंदा हुया, उहे टुटल बिगड़ियल हूंदा हुया। मिसाल जे तौर ते हिननि तस्वीरुनि में ॾिसो, अहिड़ा ॿार जेके आहिनि तमामु थोरा आहिनि पर तव्हां किथे न किथे ॾिठा हूंदा, उन्हनि इहे साइड इफेक्ट पैदा कया। पोइ इन ग्रीन केमिस्ट्री जो इहो नारो आहे त अहिड़ियूं शयूं न ठाहियो जेके टॉक्सिक हुजनि माहौल लाइ या माण्हू जी सिहत लाइ, या अहिड़ी ठाहियो जेका घटि में घटि नुक़सान ॾिए न, माण्हू जी सिहत जे लाइ उहो तमामु घणी ख़तरनाक न हुजे। सो ग्रीन केमिस्ट्री इहा आहे जेका असांखे ॿुधाए थी त माहौल खे कीअं बचाइजे। असां पंहिंजो जेको लेक्चर हिते ख़तमु कयूं था। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।